ही तहरीर लिखन था टंडो मोहम्मद खान खां ज़वार अरबाब अली मल्हा कामरेड रफ़ीक अज़ीज़ सलाम बुखारी जिन 1911 में इंडिया जी रियासत उत्तर प्रदेश में जन्म वरितो। इंडिया का पोइ पाकिस्तान आयो। कामरेड साहब दुनिया की हर बोली का वाक़िफ़ हो, ॻाल्हाईंदो हो, पढ़ंदो हो ऐं लिखंदो हो। हू 7 फरवरी 1986 में एक तकरीब की गॾिजाणी में हार्ट अटैक पवण जे करे ही फ़ानी दुनिया छॾे करे हमेशा जे लाइ नंढे कैसर में उन हक़ीक़ी मालिक सां मिलियो जिते सभिनी जी आख़िरी आरामगाह आहे। कामरेड रफ़ीक अज़ीज़ 75 सालनि जी उमिरि में जेको हारियुनि, मज़दूरनि, ग़रीबनि, मिसकीननि ऐं हॾ ॾोखियुनि जो हमदर्द थी गुज़रियो। अॼु बि उनजी मज़ार ते लखें सहाफ़ी, समाजी, इस्लाही, कामरेड, कारकुन अणभनो खुलियल वारनि सां, आलिन अखड़ियुनि सां बाग़नि जे विच में संदसि आख़िरी आरामगाह ते गुलनि जूं चादरूं चाढ़े भेटा पेश कनि था। कॾहिं ॻाढ़ो घोट, कॾहिं मढ़ मुक़ाम जो, वारीअ संदो कोट, अॾे अॾींदे केतिरो।